नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे टे चक सोइलो में ख़बर ॾींदा हलूं त ज़मीन जी मालिकी जे लाइ 8 चक नेवी जे हलंदड़ हर हिकु अलादाद ख़ान शर मोहम्मद शरजी प्रेस क्लब टे चक सोइलो ते प्रेस कॉन्फ्रेंस हिन चयो त कुझु ॾींहं खां मोहम्मद जमाल पाशा असां मथां इल्ज़ाम हणी रहियो आहे त असां हिन जी ज़मीन ते कब्ज़ो कयो, जॾहिं त असां हिन जे वालिद पहलवान पाशा खां पैसनि एवज़ वरिती आहे, जंहिंजो एग्रीमेंट मौजूदु आहे ऐं कोर्ट में केस पिणु हलंदड़ आहे ऐं उहो असां ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदो रहे थो। असां काफ़ी पैसा हिन जे वालिद खे ॾेई चुका हुआसीं। अचानक पहलवान पाशा गुज़ारे वियो आहे ऐं असां लिखत न वठी सघियासीं। हाणे असां बाक़ी पैसा ॾियण जी ॻाल्हि कई त इन ते मोहम्मद जमाल पाशा जेको पहलवान पाशा जो पुटु आहे असां ख़िलाफ़ वावेला करे रहियो आहे। असां मां को बि हिन खे ख़ौफ़ न आहे। असीं सिंधी हुजण सां गॾु पाकिस्तानी आहियूं। असांजो कोर्ट में केस हलंदड़, जेको फ़ैसिलो आहे असीं उन ते अमल कंदासीं। हिननि SSP शहीद बेनज़ीर आबाद तनवीर अहमद तुनियो ऐं वसवारनि खे अपील कई आहे त असां ख़िलाफ़ को बि केस वग़ैरह दाख़िल न कयो वञे। अगर को दाखिल थे तो उन्हें कूड़ो समझो वने, असां सां इंसाफ कयो वने। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।